चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स अया दी हाजानी ॾाढी सुस्त थी लॻी केॾा पंध पई आई छो चाले सुस्ता छा कयो आहे असां ढींग कराए छॾी अथव पंहिंजी ऐं पंहिंजे भाउरनि जी ढींग करे छॾी आहे शोभा कहिड़ो जुआ में पैसो हाराए अथऊं था पैसो हारायो त कोन अथव ठाहियो वरी कहिड़ो अथव तव्हांजा मुड़ुस तव्हांजे भाउरनि जे हिसनि ते हथ रखियो वेठा आहिनि उते त कोन थी कुझु इहा त सही आहे पर असांजा मुड़ुस असांजी ॻाल्हि ॿुधनि ई कोन था ॿुधनि कोन था या तव्हां उन्हनि खे ॿुधाइण ई कोन थी चाहियो थोरो त हक़ सच चओ पंहिंजे भाउरनि खे पॻूं त पारायो असां उन्हनि खे पॻूं पाराईंदासीं असांजे मुड़ुसनि जा मथा उघाड़ा थी वेंदा उन्हनि खे केरु पसंदि ई कोन्हे ऐं ॾिसो अञा बि पंहिंजे मुड़ुसनि लाइ मथे ते सूर अथव भाउरनि खे त ॼण भाउरनि ते वठी आयूं आहियो उन लाइ सोचींदो त साको वठंदव छा असां आहियूं ज़ाल हूंदियूं मजबूर पाण मुड़ुस माण्हुनि हिमत छो नथा करनि उहे पाण पतोड़नि पिया फैसले लाइ फिरंदा था वतन जॾहिं वञी ग़रीबनि जी सणाई थिए वॾेरनि ॾे अदा उबत लकड़ वारनि सां गॾिजी वियो फैसले जी तारीख़ वठण जे लाइ फैसलो त वॾेरो हरू भरू कंदो पर तव्हां बि पंहिंजे मुड़ुसनि जे कननि खे थोरी छिक ॾिजो पंहिंजे मुड़ुसनि खे चइजो त असांजे भाउरनि खे हिसो ॾियो पंहिंजे मुड़ुसनि लाइ हिसे लाइ विढ़ंदो को ॾोह कोन थींदव हा असां बि कोशिश कंदियूंसीं मुड़ुस राज़ी थियनि भाइरनि खे हिसो मिले हल्को फुल्को जहिड़ो थिए उहो बि कंदियूंसीं बसि न हाणे त हां ठरी हाणे टर इते रखीसि हाणे लॻो न तीर निशाने ते बुड़बुड़ छेड़ा जंग बचा बुड़बुड़ छेड़ा जंग बचा इते रखीसि पापा इतने नरम जमीन ना है पी सकता इन जो मतलब तहाजी लाकुन हिते मिल्कियत ना है पूरी हाँ लगे तो बे पासे पूरी हुंदे मतलब इहो त इहो मिल्कियत ॻोल्हण वारो कम ॾींहं जो नाहे करणो बाकी केडी मल करणो आ रात जो रात जो असा के भलायो जीत खाई हुजन त पो अरे रात जो जेकरे बलाई विछो चको आयो त मिड़ई खैर अरे जेकरे न ॾींहं जो खॾा खोटी ते नूरल ऐं भूरल ॾिसी वरितो त सुनियो असांजो नूर ई चट थी वेंदो ऐं जेकरे कुझु थोरो घणो निकितो बि न उहो बि असांखो खसे वेंदा चवंदा त असांजी ज़मीन मां निकितो आहे इहा ॻाल्हि बि लख जी कई थी बाबा रात जो ई खोटलेरो कंदासीं बाबा जे कुझु निकिरी पए त पोइ छा कंदे छा वरी छा कंदासीं अरे रातो वाह निकिरंदासीं हली शहर में को बंगलो वठंदासीं वाह जो ॻाल्हि कई अथई अलू हिकिड़ी ॻाल्हि आहे जे न शहर में बंगलो वरितोसीं त पाण कंकला थी वेंदासीं वरी बहितर इहो आहे त उन्हनि पैसनि में मां बि शादी कयां ऐं तुंहिंजी बि शादी करायां बाबा ॻाल्हि त ॾाढी भली कई अथई हल त हलो हा ठीकु आहे हल निभागा थकाए विधो अथई बि त जुती पायां निभागा हल अदा सुबत्ता जी अदा बत्ता मां त सम्झां थो त फैसलो असांजे फ़ाइदे में ईंदो छो त हाजी लकुन वॾेरे खे जेके पटियूं पढ़ाईंदो हूंदो न त वॾेरो सिधो असांजे बारे में सोचींदो हा वॾेरो असांजी दुर ते बीहंदो न पोइ ॾिसजे त नूरल ऐं भूरल सां त रोब कीअं था करनि हाणे असां पंहिंजा फैसला पाण कंदासीं तो हाणे अॼु खां पोइ छापरनि खे तेल न हण मां त चवां थो त गिहु हणीनि सुठो गिहु घुराए छापरनि खे मूंखे ईअं चमकाइनि डोडा फोटारे दांत वांगुरु माण्हुनि खे हींअर ईअं माण्हुनि खे टिंजार ख़बर पई त ॻोठ जा चङा मुड़ुस हाणे हे दोडर थी विया अदा बता हाणे नूरल ऐं भूरल न असांजो हार पो कंदई रोज़ बनीअ ते हली उन्हनि खे ईअं दाबा ॾींदासीं दाबा पोइ वरी हिननि वांगे हेठां ई कंदा पोइ वरी ॿाहूं ॿधी असांजे साम्हूं बीहंदा अदा सुबत्ता ॿी हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि ॿुधाई वरी कहिड़ी ज़रूरी ॻाल्हि आहे इहो त असांजूं ज़ालूं कावड़ जी पंहिंजे भाइरनि जे घर न वेंदियूं ऐं असांजूं भेनरूं बि कावड़ जी असां ॾे न ईंदियूं छो त असुली ज़ाल जो फर्ज़ इहो आहे उनजे पीउ ॾाॾे ते कर्ज़ आहे त मुंहुं खटोलो मुड़ुस जे घरां निकिरे उन में इज़त आहे हा दा बता तूं इहो फ़ैसिलो सही कयो अथई रोज़ जा जेके रुसाम आहिनि न पोइ असांखे साड़ो करे था विझनि जेकरे इहा ॻाल्हि आहे न त हिन ॻाल्हि ते रहिजो जेकरे तव्हां जूं भेणियूं कावड़ करे पंहिंजे मुड़ुसनि खे छॾे हिते अचनि त उन्हनि खे हिते रहण न ॾिजो
इहा ई त ॻाल्हि कयूं पिया न त असांजो भेनरूं हिते रुसी थियूं अचनि तव्हां मुतबरियूं पंहिंजे भाउ जे घर थो वञे वरी तव्हां ते अचो थियूं त वरी असांजो भेनरूं कावड़जी थियूं वञनि इहा ॻाल्हि पई हले अदा बिता इहो फ़ैसिलो बि सफ़ा सही कयो अथई रोज़ रोज़ जा जेके रुसामान न साणो करे था विझनि इन ॻाल्हि खां असांखे कोई इनकार कोन्हे को बाक़ी थोरी घणी तां इहो मुंहुं जेको भांडार जहिड़ो हिते खणी थियूं अचनि न इहा ॻाल्हि मूंखे कान थी वणे हा ईअं सही आहे बसि हाणे तव्हां ॿिन्ही जो इहो फर्ज़ु आहे त तव्हां असांखे दुआ कयो ॿिन्ही भाइरनि खे हाणे असांजे ॻोठ जा चङा मुड़ुस आहियूं असां चङा माण्हू हाणे चङनि माण्हू जो तव्हां ज़ालू हो न इन जे करे तव्हांजी बि इज़त असांजी बि इज़त आहे पोइ तव्हां सॼे ॻोठ में न ईअं ॿार लोॾे घुमिजो केरु तव्हांखे रोके टोके न ईअं उफट मारे छॾियानि कीअं अदा बिता हीअं जो थॿो खाई मथां किरे न त बाक़ी वञी मुठूं बचनि हया शर्म जी ॻाल्हि कनि हाणे मायूं ॿाह लोॾे हलंदियूं अकुल न मौत पोइ वरी चवंदई असांजी पघार वधायो उहा त पंहिंजे भाउरनि खे सम्झायो जेकॾहिं इहे ॿई हिक ॿिए सां ठठोलू कंदासीं त कमु कोन ठहंदो वेही केॾी महिल सुर सां ॻाल्हायो ईअं न कयोसीं त राज खिलंदो असांखे असां कोन पंहिंजे भाइरनि खे सम्झाईंदासीं थोरे को कोन छॾींदो पंहिंजे भाइरनि खे हा माना तव्हां राज़ी हो न राज़ी हो त असां पाण में विढ़ी थियूं किना ऐं सॼी ख़लक असां ते करे थू थू तव्हां बि इहो थी चाहियो हा अहिड़ी सोचे पहिरियों छो न रखियव त मसइला ई न थिए न घणे वक़्त को अधे वारा तव्हां को हिसो था घुरनि उन्हनि खे छो न पिया ॾियो माना तव्हांजे अंदर में खोट आहे न असांजे मन में खोटा असांजे ओ भाॼाई इहे जेको अंदर में पई थी उभरी बड़की न कढो उबर जेको कढणो अथई उबर कढी ॿाहिरि कर हिमत कर हिन में ओभर जी कहिड़ी ॻाल्हि आहे सच थी चवां त मच त लॻई न तव्हां इहो था सोचो न त असांजे भाइरनि पग ॿधी तव्हांखे कोई लिखंदो बि कोन्हे इन जे करे हिसजी विया तव्हांजी हवा निकिरी वई आहे हवा जमी चाची हवा निकिरी वई असांजी माना त असां सभा पंचर थी विया उबतो सुबतो अहिड़ा मोतबर थी विया जो हाणे सॼे कम खे संभाले वठंदा ॻाल्हि थी करी हिकिड़े महीने में ॾिसजांइ वई हिकिड़े महीने में इहो लानती लकुण तव्हांजे ॿाहिरनि खे लारा लपा ॾेई सॼी मिल्कियत वठी हपाऊं करे हज़म कंदो ॾिसजांइ वई ऐं तूं थी चई त असां सड़ूं था असांजी हवा निकिरी वई आहे और तस सही कढां थो तोखे संडे गोहमाननि ठीकु आहे होता अरे मोतबर दी सब्जी बड़ पारे दी समझी जाती तू होता छते पहले था न सॼा अता ये चेरी तो उते सुते सा सड़ूं था इन्हनि दूसरे सां सड़ंदासीं ॻाल्हि थी करे सच थी चवां त तव्हां चाहियो ई नथा त असांजा भाइर कुझु कनि अता न छॾा बुरला छॾ मूंखे त हिन जी पुठीअ ते लकुड़नि सां हिन सॼे ॻोठ जो नक्शो ठाहिया मारक सह तव्हांखे पुॼंदो छा मां घर छॾे वञा थी हा बिस्मिल्लाह कह जलियो अथई हल निकुर ओहे रस्तो हीअ घिटी हीअ जो वेंदी आहे न अॻियां तुंहिंजे अबाणनि जा घर हल बाबा हल अदी हाजाणी थोड़ी थदी थी घर न छॾ अदा नूरल तू भी कुछ सब्र कर नेको माणे ते असली न रहां जाते इज्जत न हुजे उते मां छो रहां भाॼाई ना भोग सो छो थी करी छाजो भोग हिन असांखे रिट बकरी सम्झो आहे मां हिते कोन रहंदसि अदी तू अंदर हल मां तोखे समझाया थी तू छा मूंखे सम्झाईंदी आहे मां सभु कुझु सम्झां थी हलणो थी त हल न त हिते मुचड़ा खाईंदी आहे ओ भाॼाई तू कावड़ जी कुटिया ता लाहौर पुर जज्बात में पंहिंजो घर न पिटाए घर कहिड़ो घर कंहिंजो घर तव्हां भाइरनि सदाई असांजे मथां डंडा कया आहिनि तूं ॿुधाए मंदणी हली थी न अदी हो मतिलब तूं कोन हलंदी न ठीकु आहे मूंखे रस्तो ॾिठल आहे अदा बुरला जी रक्षो कराए ॾे रे साणी खे त निकिरे का ज़रूरत न आहे तव्हांजे थोरे जी मां अम्मा जो कसम थी खणा जेसी की इन घर में मुंहिंजी इज़त कोन थींदी मां कोन रहंदसि छो त मां हाजाणी मां ओॾे ते चढ़ा त तव्हांजी लोॾे लाहे छॾींदमि वदा भाॼाई खे रोक बेली भाॼाई खे रोक भाॼाई खे रोक भाॼाई खां सवा असांजी भाॼी नथी पचे घुमंदी फिरंदी त ख़बर पवंदसि त नूरल ऐं बूरल जे घर में रहण सां केॾी इज़त मान मर्तबो आहे ऐं ॿाहिरि माण्हू जॾहिं छॾे निकिरे थो त कीअं लोठो लॻो थो अथे थोरी ख़बर पवेसि मूंखे नथो लॻे त दाण ई मोटंदी अम्मा जो कसम खयो अथसि मर्द जो कसम खणे या प्लस जो अलाए घणा चकर कयासीं ॾिसे भाॼाई वरी मोटंदई या कोन मुड़ंदी होदा
भजाई गिरो कता तू भजाई गिरो के तू रोक्यां हलो 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 रोकड़ा मुड़ सही बिया था तव्हांखे जॾहिं ज़मीनूं मिलंदियूं न तव्हां ज़मीदार थींदो न पोइ टंग टंग ते चाढ़ी हलजो। तू बि चरी आई सफ़ा दी टंग टंग ते चाढ़े घुमपो न आहे टंग टंग ते चाढ़े वहिबो आहे। मां त वरी परेशान थी वियुसि न त जंग जंग ते चाढ़े कीअं घुमबो आहे। असां ॿिन्ही ॿाहिरनि जा त ॿंधड़ा बि पूरा न हुया जॾहिं नंढड़ा हुयासीं त। हाणे मोतबर थी घुमजो। इहे पंहिंजा हुलिया कपिड़ा मटायो, काटन जा कपिड़ा पायो, महांगा महांगा टॉप वठी अची पायो, कारा चश्मा हणी घुमो। अद सुबत्ता मुझो त खेर आ मां जेको बि वॻो पायां थो न मूंखे अहिड़ो थिए थो परे खंजण फिल्म जो हीरो पियो थो अचां। पर जेकॾहिं तो न मिसाल कुदरती तरह सां चश्मो पाए हीअं ॿाहिरि निकिरंदे परे खां लॻंदो ॼण शिकार वारी जीप थी अचे। तर छॾाए ॿियनि ते टोक कंदे त मरदे न खंगी खंगी सारा थी पते। छॾियो बसि सभिनी ॻाल्हियुनि खे। हाणे नवां कपिड़ा सुबरायो, के सोनियूं मुडियूं ठारायो, के सोनियूं जंजीरियूं ॻिचीअ में पायो, के चश्मा बूथ ते चाढ़ियो। न न मां बि कोन मटाईंदुसि। सलवार कमीज में मुंहिंजे जिस्म खे बूछट थिए छा मुंहिंजो सुके टमाटो हली न पवां हिन करे मां पाईंदो ई न आहियां। वो तो उन्हनि खे शाबाश आहे न, सॼो ॾींहुं सूट पाए घुमनि था, परेशान आहिनि वीचारा। सा छॾियूं किथां ऐं खणूं किथां। अदा अदी छा थियो आहे अदी सामान समेत हेॾे गंभत कंदी थी अची कहिड़ो कमु थी रहियो छाजे घर। अदा मूंखे मुड़ुस घरो कढी छॾियो आहे। हिते बि रहो अॻिते हिकिड़ी विक बि न वधाई चाहे। अदा मां पंहिंजे मुड़ुस जो घर छॾे आई आहियां, काॾे वेंदसि। भले काॾे बि वञे, हिननि त पाण कसम खयो आहे न त असां पंहिंजे भाइरनि जे घर कोन वेंदियूंसीं ऐं तव्हां पंहिंजे भाइरनि जे घर कोन ईंदियूं। हा असांजो खटोलो त मरण खां पोइ निकिरंदो। माई तू जीअरी जागंदी भूरी में वांगुरु हिते भुलिजी कीअं पई आई। मां पंहिंजे भाइरनि जे घर आई आहियां निभागी। मरी वियो तुंहिंजो भाउ बतो। तू त जहिड़ो आहे न अदा सुबता, तू ई खणी पंहिंजे कमरे जी के कुंड में राह। अदी अदो सुबतो त मूंखां 5 ॾींहं अॻु में गुज़ारे वियो। ईअं सम्झो असां ॿई हिते मुअल आहियूं। असां ॿई गॾिजी आया आहियूं हिननि खे मिलचूं करणु। असांखे भला घटि में घटि ख़त्मो त ॾियारो न। समझी वियसि अदा, ज़ालनि खे भले प्यारो कयो, हिननि जे चवण ते भेनरुनि सां फिटायो था। असांजो हिन में ॾहो कोन्हे को, इहो फ़ैसिलो हिननि पंहिंजो पाण कयो आहे। असां ते हरू भरू माई आयो बीठी आई। हा हा अधे वारनि जो दर अञा खुलियल हूंदई, मोटी वञ पंहिंजे घर। मुड़ुस खे मुड़ुस जी इज़त ॾे। चुप कर, घणी मुड़ुस खे मुड़ुसनि वारी इज़त ॾिनी आहे, हाणे पंहिंजी इज़त कराईंदसि। इहो ई मुड़ुस मुंहिंजे अॻो झुकंदो। न ॾियो रहण भली न ॾियो रहण, अलाह साईं जो जान वॾो आहे। अदी बस कर हाणे अदी। या अदी ना या अंधी अंधी हथ हणंदी पछताईंदी। नूरल वञ अदी हाजाणी खे उते सुबह घरानी वठी आ। नूरल जज्बाती किथे गलत कदम न खणी वे। गलत कदम कहिड़ो गलत कदम? पाण खे खूह में उछलाईंदो या पखे में टंगे पाण खे फाही ॾींदो। एतिरो चयो कोन्हे जो खुदकुशी कंदो, पर मूंखे इहो डपु आहे त किथे अदी हाजाणी खे तलाक न ॾेई छॾे। हा आहे बाक़ी जज़्बाती। मां जेको कमु कंदो आहे त पहिरियों मां सोचींदो आहे, पर अदो नूरल न पा मां तौबा पहिरियां सॼो कमु करे बि थो, पोइ सोचींदो त ग़लति कमु या सही कमु। इन्हीअ करे थी चाहिं त अदे नूरल जे मीटर फिरण खां पहिरियां अदी हाजाणी खे वठी अच। वञा थो पर इहा पक कान्हे का त अदी हाजाणी उपते सुबते ते घर हूंदी या ॿिए हंधि किथे हली वई। न न तोखे त ख़बर आहे सर्दी ऐं गर्मी कावड़जी हिते ईंदियूं आहिनि ऐं असां पंहिंजे भाउरनि ॾे ईंदियूं आहियूं। हाणे ॿियो कहिड़ो असांजे ॻोठ में माइटनि जे उन ॾे वेंदासीं। मां अकेलो ईंदुसि मूंसां ईंदी, पर तूं गॾिजी हल, मिंथ मेड़ कंदासूंसि न, मन ॻाल्हि खे सम्झी हली अचे। तूं वञ, अदी आसरे में वेठी हूंदी त केरु परचाइण अचे। ठीकु आहे चवी थी वञांसि तो।
जड़ी छा मसलो आ वेठी रही जी ओ बेवाही माई रेलवे स्टेशन ते वेठी हुदी आ बुध यो कंहिंजो इंतजार थी जा कंहिंजे इंतज़ार में न आहियां, मौत जे इंतज़ार में आहियां। मौत अचे त मां मरी वञा। यहाँ नौबत आई वरी की वरी को नओ प्रॉब्लम थियो जा नूरल जी ज़ाल मौत जी मुंतज़िर इन्हें नूरल नोरियड़े तोखे सट को ॾेई ॿार घर खां कढियो अथई छा इन जो त सॼी उमिरि इहो ई कमु रहियो आहे। हर महीने मार कुट कंदो आहे, पोइ बि नूरल जो एतिरो ॾुख न आहे जेतिरो भाइरनि जो ॾुख आहे। वरी उन्हनि छा कयो नूरल त घर मां बेस्तो करे कढियो, पर भाइरनि त बीहाणी न ॾिनो। ईअं त भॼी मुड़ुस करण वारनि सां थींदो आहे। मुंहिंजो त चइनि माण्हुनि जे साम्हूं निकाह थियो आहे। अच्छा पर हींअर काॾे वञण जो इरादो अथई पर ॿुध वाड़े ते हली रहिया आहियां पर उते छा आहे त वाड़े ते छड़ा कन कढी वेठा आहिनि माण्हू सुठो कोन सम्झंदा सुठो कोन सम्झंदा मूंखे बि शौक़ु कोन्हे जो मां तव्हांजे वाड़े में रहां। मां मुंहुं करे काॾे न काॾे हली वेंदसि। ॿिए पासे छो थी वञे मामाणा जो स्टा ते उन पासे निकिरी वञे मामनि जे वञण लाइ भाड़ो खपंदो। मां वटि त 150 आहे, गाॾी में पिनदंसि। पैसा पैसा खोड़ पैसा काॾे आना लिखियल खजानो लिखियल खजानो ही वक्त बाजार बचड़ा ॿियो हुकुम ॾाढो वो जीअं मामाणा नट पहुची त महिरबानी करे मुंहिंजे अकाउंट में इहो 1000 रुपया मोकिल पर जेकॾहिं तोखां न थियनि न मिड़ई ख़ैर आहे पर तूं मूं ते इहो थोरो छो थो करें? थोरो वरी छा जो मां चवां थो त औरत ज़ाती ऐं भिटी कल रूह वांगुरु अची थी फिरंदी ॿार ॾियारीअ छा हा ईअं त आहे पर मां सम्झां थो त तूं इहो सम्झंदी हूंदी त मथां मूंखे नूरल ॻोल्हींदो हुजे इहो सोचींदी हूंदी हा इहो मां वापसि वञे त भली वञे पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए इज़त घर में टकिश खड़ा रहंदी वरी हो नूरो बातर सटका बटका हणी विहारे छॾी न न मां ईअं त वापसी कोन वेंदसि छो त मां पंहिंजी माउ जो कसम खयो आहे। शाबाश ओही हे लफ़्ज़ बस इन माउ जे कसम ते कायम रह जा मूं न जो कोई 1000 रुपया ॾिनो त मां किरायो करे सिधो ॻोठ वञी न त हे ॻोल्हींदा वठंदा सही आहे मां तुंहिंजा पैसा वापसी मोकिलंदमि। नंबर ॿुधाए छॾ। नंबर नंबर त मूं वटि हमेशह पिया हूंदा आहिनि अकाउंट नंबर इन करे मां खीसे में रखियो वठंदो आहे मथां कंहिं माईअ खे मुंहिंजे मोबाइल नंबर जी ज़रूरत पए इहो नंबर ठीकु आहे मां हिन नंबर ते पैसा मोकिले छॾीसांइ। ॿुध रुगो पैसा न मोकिलिजांइ पर कॾहिं कॾहिं हलो हाय त कजां न छाजी हलो आहे? मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त जंहिंमहिल ख़ैरियत सां पहुची न मामणनि ॾे ॿुधाए चए त मां ख़ैर ख़ूबीअ सां पहुची वई आहियां अकाउंट में पैसा पहुचनि त सम्झी वञे त मां ख़ैर सां पहुची वियमि और तव्हांजी महिरबानी न का ॻाल्हि अची महिरबानी महिरबानी तो बात आते कंदो रससी पर हाड़ी हाची लकुड़ खे बि त केरु लाइक करे अच्छा माना नूरल ई बूरल मां त चाहियां ई हो त न त नूरल ई बूरल बुरी बोर थी वञे बोर लॻे थो अरे गुनी जी फिल्म शुरू थी वई आहे फिल्म पहिरियों पार्ट पहिरियों फिल्म शुरू आहे Thank you.
बोलड़ा केड़ा हाल थई जवाब ही बोले जवाब जी जाई का तुझो ना है जवाब तुझो ना है जवाब पूछ में तू बोलो लगी तो बोलो लगी तो तुझो ना है जवाब तुझो भाई काथे आदो बुरल मां बुरल खे अदार ने मोकिलियो आहे त वञी अती खे वठी अचे कोन ईंदी केतिरो ज़ोर लायो कोन ईंदी वॾी सी थी वई आहे मां जो कसम जो खणी वई आहे हा ऐं हुनखे हीअं दिलि में हूंदी त मां हुनखे तूं मेड़ू करे को परचाइण ईंदुसि अॻितां जोॾो लाहे छॾे त कोई ईअं थींदो त पोइ वेठो हुजे घर में कन कढियूं हरू भरू मुंहिंजी भेण खे कावड़ायो अथई मां पियो हरभरू ॻाल्हायां भाॼी इहो जेको तुम्हारी भेण खुड़ियूं खणी पई ज़मीन खां मथे थी ॻाल्हाए उहो नज़र कोन आई मां पियो ॻाल्हायां त पोइ ग़लति छा ॻाल्हायई इहो त चई त मुंहिंजे भाइरनि खे हक़ ॾियो वरी तोसां मथो हणा जान छॾ बाबा मूंखे एतिरो को शौक़ु कोन्हे जो मां तव्हां सां वेही मथो हणा अदा मथो हणी या न हणी हाणे फ़ैसिलो थी वियो आहे हाणे मुंहिंजा भाइर ज़मींदार थींदा ऐं तव्हां खां घणे हिसाब वठंदा भली हाणे उल्टो हिसो त ज़मींदार जने असां को हिसाब था वठूं असां हुननि खे हिसाब ॾिना ऐं हुननि वरिता हाणे मथो न हण भाॼाई वञ हलंदो मां थोरो आराम कयां हिसाब था वठनि असां को मोतबर वॾेरा था थियनि असां विया आहियूं मरी आदि ओ आदि जी अका भादे हदाने किथे आ अदा उहा त हिननि ई पेरनि ते वापसि वई हली पंजनि ॿाहिरनि ते वेहाणी कोन हुनसि वापस भाई अरे ने इता बिनी छो असांजी भाॼे खे नन्नो छो असां हाणे पंहिंजो फ़ैसिलो पाण करे छॾियो आहे त असांजो ज़ालू रुसी तव्हां ॾे न ईंदियूं ऐं असांजो भेनरूं बि रुसी असांजे घर न ईंदियूं हा हाणे ठीकु आहे गर्मी सर्दी जो हितां अधी अजाणी मदाणी जो तव्हांजे घरां जनाज़ो निकिरे फैसलो तो तव्हां भलो कयो आहे पर हिन ॻाल्हि ते काइम रहिजो भाउ अबे उन्होंने के फोन क्या पूछा था भाजी यानी घर पहुंची हेलो हाँ बुरल भाजाई हजारी घर पहुंची कंहिंजे पंहिंजे बा पहुचे चङी ॻाल्हि आहे उतो ई वेठी हुजे कोन थी खपे मूंखे इते ही बैठी हुजे इते काथे अदा अदा यो मां तोखा तो पूछा त भाजाई घर पहुती हिकिड़ो मिंट यो भाॼाई वरी भेण मोटी आई छा न हिते त कोन आई आहे हिननि मूं बि ॿाहिरनि भेण विराणो ते कोन ॾिनो छा अलाह हिते त हिननि खे ख़बर ई कान्हे का भाउर ने भाॼाई खे बीठे पेर घर मां ई कढी छॾी हा सही त हेॾी फसड़ी घुरनि खे केरु रहाईंदो पंहिंजे घर पर माइट थो न हुजनि अदा सोचण जी ॻाल्हि आहे हिते भाउरनि रहण कोन्हसि एॾा बि कान पहुती आहे खंबिजी वई छा हूंदी ओड़े पाड़े में इहो लुधी मानी टुकरे जे पोयां ॿियो चाजले परेशान थिया हो हणो गॾ में चाजले था ॻोल्हियो त पाण ई मोटंदी सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।